तमाम महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी हाज़िर आहियूं प्रोग्राम हकीक़त सां। अॼु जी असांजी शख़्सियत जेका आहे उहा तालीमदान आहे, समाज सुधारक आहे, पॉलिटेक्निकल इंस्टीट्यूट मटियारी जा प्रिंसिपल आहे। रोहिन अहमद शेख साहब खे असां हकीक़त चवंदा पहले प्रोग्राम में सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। कीअं आहे तबियत? अल्लाह जो शुक्र, तव्हां ठीकु आहियो? सब खैर। मुल्की हालात के ख़ास तौर ते सियासी उखाड़ पछाड़ में सियासत हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो चैप्टर आहे, हिकिड़ो सब्जेक्ट आहे, हिकिड़ो डिपार्टमेंट आहे जंहिंखे सम्झण लाइ या उन ते ॻाल्हाइण लाइ उनजी डिग्री हुजणु पहिरीं त ज़रूरी आहे। छाकाणि त असां हिकिड़ो आम माण्हू आहियूं, आम हिकिड़ी ज़िंदगी था गुज़ारियूं ऐं आणण ऐं खाइण में असां पूरा आहियूं। त सियासत जे हवाले सां जेका ॻाल्हि कई वई त सियासत एक्चुअली हाणे हिकिड़ो अहिड़ो बिज़नेस थी वियो आहे जेको हिकिड़ो सिर्फ़ु हिकिड़ी फैमिली या ख़ानदाननि ते मुहित आहे। आम माण्हू, आम हिकिड़ो नौकिरी करण वारो या आम पढ़ाई करण वारो उहो सियासत नथो करे सघे ऐं उनजी सियासत लाइ जेके आहिनि से तमामु वॾा जेके कशाल कटणा था पवनि ऐं सियासत दान थियण लाइ हिकिड़ी वॾियूं वॾियूं कुर्बानियूं आहिनि या वॾा वॾा हिकिड़ा फ़ैसिला आहिनि जेके असांजे आम दिल वारा माण्हू नथा करे सघनि। सियासत जो तो मुद्दा सा इन करे सवाल कयूं छो त अञा तव्हांखे ॻाल्हि कोन करणी आहे कश्मीर डे जे हवाले सां। अॼु कश्मीर जो ॾींहुं पियो मल्हाइजे। पोयनि केतिरनि ई दहायुनि खां असां ॿुधंदा पिया अचूं कश्मीर बनेगा पाकिस्तान। सम्झो था त हिन फ़लसफ़े खे, हिन नारे खे पाए तकमील ताईं छो कोन आंदो वियो आहे अञा ताईं? कश्मीर वारनि सां जेको अॼुकल्ह सिर्फ़ु ज़ुल्म जेको हले पियो, इंसानी जेका तज़लील हले पई उते या इंसान सां जेको सलूक हले पियो उते, जेको गैर इंसानी सलूक जेको उन सां थिए थो पियो, उहो रीज़न शायदि हिकिड़ो इहो बि आहे त हिकिड़ो उते जा कुझु माण्हू ऐं असांजा माण्हू चवनि था कश्मीर बनेगा पाकिस्तान। हाणे उन पाकिस्तान दुश्मनी में जेके बि मुल्क आहिनि दुनिया जा उन्हनि खे ॿी का रग नथी मिले छेड़ण लाइ, पाकिस्तानियुनि खे जेको आहे सो तकलीफ़ ॾियण लाइ, त उहो कश्मीर में ज़ुल्म करे उन्हनि जूं इहे वीडियोज़ फैलाए उन्हनि खे उहा जेका तकलीफ़ ॾेई, उहो सम्झो त पाकिस्तानियुनि खां इन नारे जो जवाब ऐं इन नारे जे रिटेलिएशन में या गुस्से में उहो उते था अवाम सां ज़ुल्म वेठा कनि, जेको हिकिड़ो इंतिहाई तज़लील जहिड़ो अमल आहे ऐं इंसान ज़ात लाइ हिकिड़ो तमामु न सम्झण जहिड़ो ऐं न सहब जहिड़ो मामिलो आहे। कश्मीर में जेका इंसानी हक़नि जी तज़लील थिए पई या इंसानियत जी जेका तज़लील थिए पई थी उन ते आलमी इदारा छो चुप आहिनि? साईं, आलमी इदारा इन करे चुप आहिनि त हुननि खे सम्झ में नथो अचे त पाकिस्तान खे प्रिफर कनि, इंडिया खे प्रिफर कनि, चाइना खे प्रिफर कनि, अमेरिका खे प्रिफर कनि, जापान जे तरफ़ वञनि या यूरो हलाइनि या डॉलर हलाइनि। इहो रीज़न आहे। इंसानी हुकूक जे हवाले सां करणु खपे। बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त जेका ह्यूमन राइट्स आहे उहा रणी करे पई ऐं यूनाइटेड नेशंस आहे उन्हनि जो जेको मुआहिदो थियो पाकिस्तान जी आज़ादी वक़्तु, जेको कश्मीर लाइ उन्हनि चयो त भई तव्हां सां मुआहिदे जे तहत उन्हनि सां ओड़ो ई रवैयो रखियो वेंदो जेको तव्हां सां पाकिस्तानियुनि सां या आम इंसान सां, उनजी बिल्कुलु लताड़ थिए पई, उन्हनि ते बिल्कुलु जेको आहे सो अखियूं ॿुटियल आहिनि सॼे आलमी मंज़रनामे ते। पर मसइलो वरी बि मां इहो ई चवंदुमि त वरी बि इहो ई आहे त हिकिड़ो शायदि कंहिंजी फेवर जीअं पॉलिटिक्स में ईअं हूंदो आहे त भई हिकिड़े ख़ानदान खे चाहिण वारा जॾहिं ॿी हुकूमत ईंदी आहे त वरी उन्हनि खे जेल में विझंदा आहिनि, त उहो कश्मीर सां ज़ुल्म हिकिड़ो वॾो हिकिड़ो सियासी इंतिहा पसंदी आहे, इंतकामी कार्रवाई आहे। मतलब आऊं त कोल कंदो होला त असां जॾहिं कैंप जे इलाइक़नि में इन थियो था, दाख़िल थियो था, त उते हिकिड़ा स्केल मीटर्स लॻा पिया आहिनि जंहिंमें असांखे सुध पए थी त अॼु हेतिरियूं जानियूं ज़ाया थी वियूं, अॼु हेतिरनि ते ड्रिल कयो वियो, अॼु हेतिरनि ते हीउ मारियो वियो, हेतिरनि ते हीउ मारियो वियो। त हीउ जेको इंसानियत जी जेका लताड़ थिए पई थी कश्मीर में, उन में सम्झो था हीउ जेका आलमी इदारा पाकिस्तान ऐं ख़ुदि इंडिया सां का सियासत खेॾी रहिया आहिनि। आलमी इदारनि खे पंहिंजो कारोबार हलाइणो आहे, जीअं हर को माण्हू बिज़ी लॻो पियो हूंदो आहे, हुननि खे बि कर्ज़ ॾियणा आहिनि, कर्ज़ वापसि वठणा आहिनि, पंहिंजूं जेके आहिनि से हुकूमतूं क़ाइमु कराइणियूं आहिनि, उन्हनि खां कमु वठणा आहिनि। एक्चुअली ॾिठो वञे त हिन वक़्तु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकिड़ो कश्मीर जो आम माण्हू या आम ॿार या आम माई उहा पिसजनि पिया, ॿियो कुझु बि न पियो थिए। हिन जी छड़ी सियासत में सभु पूरा आहिनि। अलाह न करे त कुझु अरसो पहिरीं असां सां पाकिस्तान सां बि इहा कंडीशन थी वई हुई, जेके असां वञूं पिया पुठिते पवंदा ऐं हर लिहाज़ खां जेको आहे सो अलॻि थींदा पिया वञूं। माण्हुनि जो जेको आहे आलमी क़ुवतूं जेके आहिनि असांखे निंदी थी पिया रहनि। हाणे वञी कुझु मामिलो बहितर थियो आहे, कुझु छा आहे त असां ते कर्ज़ एतिरा चढ़ी विया हूंदा, उन्हनि खे कर्ज़ खे वापसी जे लाइ उन्हनि खे गुंजाइश न मिलंदी हूंदी त उन्हनि चयो हूंदो त बाबा हाणे विकिणो, जान छॾायो, असांजो कर्ज़ वापसि कयो। मुंहिंजो ख़्यालु आहे त रीज़न इहो हुयो।
हाणे जेके मामला कर्ज़ जी वापसी जा थिया आहिनि त कुझु बहितर रस्ता बि खुलिया आहिनि अहिड़े हवाले सां। पर हाणे कश्मीर जो मामलो अञा बि उहो माना डिबेटेबल आहे, उन ते ॻाल्हाइणु अञा बि ज़रूरी आहे। उन्हनि जो को हल कोन्हे। हाणे मां कल्ह ॿुधां पियो त उन्हनि ते जेको आहे इंटरनेट बंदि आहे, उन्हनि जे कॉल्स बंदि आहिनि, उन्हनि खे तशदुद थो हले, उन्हनि जो खाधो पीतो तकलीफ़ आहे, इहे सभु शयूं बर्दाश्त करण खां ॿाहिरि आहिनि। कश्मीर इशू को नंढो इशू न आहे, आलमी इशू आहे। इन ते दुनिया जा मुसलमान मुल्क हिकिड़े पहिरीं थियणु खपनि। ख़ासि सऊदी अरब जी ॻाल्हि करियां, सऊदी अरब छो मां आहे? साईं सऊदी अरब उहो ज़मानो शाह फैसल जो हुयो ज़मानो, या उन खां पोइ जेके बादशाह आया, हींअर हुननि जो सऊदी अरब जो लाड़ो जेको तव्हां ॾिसंदव त दुनियादारी ॾे इलाही आहे। उते ड्राइविंग अलो थियणु, मायुनि खे पर्दे जी सख़्ती ख़तमु थियणु, ऐं उन खां अलावा जेके आहिनि से उन्हनि सां जेके आहिनि से उते नाइट क्लब्स जो ऑन थियणु, ऐं ॿियूं जेके फैसिलिटीज़ उते अचणु, माना गैर इस्लामी असां जेको सम्झूं था असांजे मज़हब जे हिसाब सां इहे आहिनि त सख़्तियूं, नथा चऊं त उहो न हुजणु खपनि, आज़ादी न हुजणु खपे। पर सऊदी अरब जे हिसाब सां ऊंधो मामिलो थी वियो आहे। त हीअ सऊदी अरब जी ख़ामोशी बि उन ई चेंज या उन ई तब्दीली जे लाड़े जे तरफ़ असां खणी वञण था ॾिसी सघूं था। त उहो माण्हू उहे इहे ई करे सघनि था। इहो ई रीज़न थी सघे थो त उहो सऊदी अरब जेको ख़ामोश आहे त इहा ई पॉलिसी उन्हनि जेका मटी आहे। रोहित शेख साहब, अगर ॾिसूं त कश्मीर जेको आहे इन इशू ते पाकिस्तान हुकूमत हुजे या खणी पाक आर्मी हुजे, इन ते तमामु सुठो स्टैंड वरितो आहे। हर दौर में हर टाइम ते असां स्टैंड वठी बीठा आहियूं कश्मीरियन सां। असांजी मुखालिफ़ धुर छो हुकूमत सां गॾु या पाक आर्मी जे बेग ते हिकिड़ी पेज ते छो न आहे? साईं मुखालिफ़ धुर जेके हिन महिल जेकॾहिं हुकूमत जे हींअर वारी हुकूमत जी मुखालिफ़ धुर ॾिसंदव त उहा ॿी आहे। वरी हीअ हिन खां पहिरीं वारी हुकूमत जी मुखालिफ़ धुर ॾिसंदव त अञा ॿी आहे, जेके हाणे अॼुकल्ह वरी PDM जे नारे जे हेठि सभु मिलियल आहिनि। एक्चुअली इहे हिननि जा बि को पाकिस्तान सां गॾु शुरू खां वठी इहा बदकिस्मती रही आहे त माण्हू खाइनि हिते, पचाइनि हिते, कमाइनि हिते। उन खां पोइ उन्हनि जा जेके इंट्रस्ट आहिनि उहो पाकिस्तान खे अॻिते वठी वञण जे बदिरां उनखे आलमी लेवल ते ख़्वार करणु, आलमी लेवल ते उनजी इमेज ख़राब करणु, ॿाहिरिनि प्रेस कॉन्फ्रेंस में वञी पाकिस्तान जी बुराई करणु। रीज़न इहो ई आहे, हितां जो माण्हू जेकॾहिं गॾिजी वञे त पोइ त सियासत ई ख़तमु थी वई त मुल्क वधणु शुरू थी वेंदो। मुल्क वधंदो त इहो सुपर पावर छा सुप्रीम पावर ठही वेंदी दुनिया जी। उहो नथो चाहिनि, नथा चाहिनि। सॼी दुनिया कश्मीर कश्मीर करे पई। असां चऊं था कश्मीर बनेगा पाकिस्तान। असां केतिरे सालनि खां असांजी आर्मी जेका आहे, असांजा आर्मी जा जवान जेके आहिनि इन जंग में लॻल आहिनि त कश्मीर असां आज़ादु कराए रहंदासीं। कश्मीरी पाण छा थो चाहे? मुंहिंजो ख़्यालु आहे त कश्मीरी चाहे थो त हुनखे आज़ादी खपे। न को पाकिस्तान सां मिलणु थो चाहे, न को इंडिया सां मिलणु थो चाहे। मुंहिंजो जेको पर्सपेक्टिव आहे, या असां जेके दोस्तनि में कॾहिं वेहंदा आहियूं या का अहिड़ी ॻाल्हि थींदी आहे या ॿ टे असांजा कश्मीरी दोस्त आहिनि उन्हनि हवाले सां, पर अहिड़ा त इंतिहा पसंदि त कोन्हनि, पर उन्हनि जी हिकिड़ी जनरल पर्सपेक्टिव जेको असां कॾहिं कॾहिं मीडिया ते अची बि वेंदो आहे त हू चाहिनि था सॉवरेन कंट्री, माना ख़ुदि मुख़्तियारी चाहिनि था, न को पाकिस्तान न को इंडिया। हू उन्हनि खे कश्मीर खपे, जीअं बांग्लादेश ठही वियो या पाकिस्तान आहे या इंडिया आहे, हुननि खे अलॻि नालो खपे। कश्मीरी अगर खुद मुख्तियारी चाहे तो ये गलत ॻाल्हि कान्हे, बिल्कुलु हुननि खे मिलण बि खपे। पर एक्चुअली इहो थींदो त कश्मीर बनेगा पाकिस्तान जेको पहिरियों नारो इहो ॾिनो वियो आहे, उनजे पोयां सोच इहा थी सघे थी त बाबा पाकिस्तान उनजी मदद कंदो। पोइ ज़ाहिर आहे नेक्स्ट स्टेप इहो थींदो, जेकॾहिं आज़ादी मिली थी वञे त इहे ई सियासतदान पाण में मिली वेही रहंदा। पोइ जेकॾहिं हू चवंदा त भई असांखे अलहदा सां पंहिंजो सदर ॾियो, अलहदा सां पंहिंजो वज़ीर आज़म ॾियो, त उहो बि थी सघे थो, को मसइलो न आहे। अच्छा, दुनिया चेंज थिए पई थी न, वक्त सां गॾु गॾु हालात चेंज थिया आहिनि। सम्झो त हिन मौजूदा हालातुनि में ख़ासि तौर ते पाकिस्तान जी ॻाल्हि करियां त पाकिस्तान में का हिकमत अमली का नई ठाहिणी पवंदी कश्मीर जे इशू ते। पाकिस्तान जी हिकमत अमली सां को फ़र्क़ु कोन थो पवे। हिते हिन वक़्तु जेका आहे आलमी क़ुवतूं दरअंदाज़ी करे अची चुकियूं आहिनि। आलमी क़ुवतुनि ते सॼो तव्हांजो जेको आहे सो हिकिड़ी इकोनॉमी चओ या सियासत चओ, उहो लोकल हिकिड़ो असांजो कमु हले ई कोन पियो। पाण ज़रूरु हिकिड़ो ब्रेन स्टॉर्मिंग कयूं पिया, पाण ॻाल्हायूं पिया, पाण सोचूं पिया, पंहिंजे हिसाब सां कयूं था। पर आलमी क़ुवतूं छा सोचनि थियूं, पाकिस्तान खे कीअं ॾिसनि थियूं, या अमेरिका खे कीअं ॾिसनि थियूं, इंडिया खे कीअं ॾिसनि थियूं, या IMF जा इदारा जेके लोन ॾियण वारा इदारा आहिनि उहे तव्हांखे कीअं था ॾिसनि, उन शइ जो वॾो इम्पैक्ट थो पवे। हिन वक़्तु आलमी क़ुवत कॾहिं बि इहो कोन चाहींदी त पाकिस्तान एतिरो मज़बूत ठही वञे कंहिं बि हवाले सां, त उहो जेको आहे असांखे अखियूं ॾेखारे या उते जेके मज़हबी इंतिहा पसंदी न चइजे पर मज़हबी लाड़ा वधनि। त इन हवाले सां जेकॾहिं तव्हांखे आलमी जेका सिचुएशन पुछो था या आलमी असांजो रवैयो ॾिसो था, त हुननि जो इते ई असांखे बि रखण जो इहो ई रीज़न आहे, इते ई हुजनि।
रोयल अमरशर साहब हिकिड़ो आम परसेप्शन आहे त जेके हुकूमतूं पाकिस्तान में ईंदियूं रहियूं आहिनि पर हुननि जो पहिरियों हार्ट इशू इहो ई हूंदो आहे त कश्मीर मामले खे खणणो आहे, कश्मीर मामले ते ॻाल्हाइणो आहे, कश्मीर ते ई असांखे आलमी इदारे में वञिणो आहे। मुल्की हालात कुझु बि हुजनि पर पहिरियों इशू हूंदो आहे कश्मीर। इन जे पोयां तव्हां सम्झो त सियासत आहे जो का बि हुकूमत अचे थी पहिरीं हुनखे कश्मीर ते ई ॻाल्हाइणो हुजे। वो रीज़न इहो ई आहे त भई अंदरि पंहिंजे हाल अटो पंहिंजे घर में कोन्हे खाइण लाइ, ऐं असां इंतज़ारु कयूं त भई पाड़े वारनि खे खारायूं। असांजो मुल्क इंतिशार जो सबबु बि इहो ई आहे त असांजा जेके सियासतदान आहिनि बजाए हिन पासे ध्यानु ॾियण जे त भई पंहिंजे मुल्क खे पहिरीं ठीकु कयूं। असां जेकॾहिं इहो सोचींदासीं त हू जेको हिकिड़ो तकलीफ़ में माण्हू आहे शायदि असांजे नाले जे करे वधीक हू तकलीफ़ में आया हुजनि। आलमी लेवल ते तो ॻाल्हि कजे, असांखे ख़बर न आहे, असां हिते वेठा आहियूं त असांखे अंदाज़ो कोन्हे त इहो ई रीज़न हूंदो, हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे इहो। पर एक्चुअली असांजे मुल्क में ॾिसो त जेको आम माण्हू आहे उहो तकलीफ़ में आहे, ऐं इहे तशदुद जूं पॉलिसी हाणे ख़तमु थियूं आहिनि, या दहशतगर्दी हाणे ख़तमु थी आहे, कुझु अरसो थियो आहे, न त असां वटि बि कश्मीर खां को अलहदगी सां को तरीक़ो कोन हो। हिते बि एतिरा ई ज़ुल्म थिया पिए, अञा बि ॻोठनि में या पंजाब जे ॻोठनि में ॾिसो एतिरो ई तशदुद थिए थो। उहो ई रेट जेको आहे सो औरत ते तशदुद जो बि उहो ई आहे, ॿारनि सां बि उहो ई पढ़ायूं लिखायूं कोन्हनि, अॻियां हली इहे सभु दहशतगर्दी थींदा बि छा थींदो, ॿियो कहिड़ो तरीक़ो रहिजी वेंदो कमाइण जो। त हुकूमत खे पहिरीं पंहिंजो मुल्क खे ॾिसणु खपे, असांखे ज़रूरु ॾिसणु खपे, पर छाकाणि त हिकिड़ो आलमी सियासत खे बि नाहे छॾिणो, हुननि हिकिड़ा राब्ता बि रखणा आहिनि, रवाबित बि रखणा आहिनि, हिकिड़ा तालुकात बि रखणा आहिनि। उन हवाले सां हिकिड़ो इशू खयों अथऊं, उहो इशू रहंदो जेसिताईं हू चाहींदे आलमी क़ुवतूं। छा कश्मीर इशू ते ॿई मुल्क पाकिस्तान हुजे या भारत हुजे, छा इन हद ताईं वञी सघंदा, हू का एटमी जंग बि छेड़े सघंदा? मुश्किल थो लॻे, एटमी जंग जो को इन करे नथो चई सघिजे त हिरोशिमा जापान जो सभिनी खे अञा ताईं ख़बर आहे, अञा ताईं लोड़नि पिया, उते काफ़ी इलाइक़ा अञा ताईं डेवलप ई न थी सघिया जिते वेझड़ाई में जेको धमाको थियो। हा ज़रूरु एटमी क़ुवत आहे पाकिस्तान, उहो हर कंहिंखे ख़बर आहे, उहो असांजो हिकिड़ो टूल थी सघे थो बचत जो, या इन हवाले सां पंहिंजे जेको हिकिड़ो बचाव जो हिकिड़ो टूल थी सघे थो, पर हिनखे इस्तेमालु करणु एतिरो ख़तरनाक थी सघे थो जेको शायदि असां सोचियो बि न हुजे। छाकाणि त असां सां गॾु ईरान बि आहे, हेॾां अफ़गानिस्तान आहे, होॾां इंडिया आहे, होॾां सऊदी अरब आहे, सभु इफेक्टेड थी वेंदा जेकॾहिं का एटमी जंग लॻे थी, त पोइ कंहिंजो बि ख़ैरु कोन थींदो। इहो आलमी क़ुवत बि सम्झनि थियूं, पर छा आहे त हथियार आहे हिकिड़ो, उनखे शो बि करे सघिजे थो ऐं कंहिं महिल इस्तेमालु बि थी सघे थो। कश्मीर जी आज़ादी जे हवाले सां कश्मीर जा पंहिंजा जेके लीडर हुया, महबूबा मुफ्ती आहे, यासीन मलिक आहे, अब्दुल्ला आहे, या ॿिया आहिनि, उहे हिन वक़्तु चुप आहिनि, किथां गुम थी विया? साईं घणो करे त उहे पंहिंजा इन प्रिज़न आहिनि, प्रिज़नमेंट लॻी पई आहे, उन्हनि ते हवालात में आहिनि, या उन्हनि ते सख़्तियूं लॻी पयूं आहिनि। ऐं सभिनी खां वॾो जेको मां पहिरीं बि ज़िक्र करे चुकुमि त उन्हनि जो इंटरनेट जो कनेक्शन बंदि थियल आहे, उन्हनि जी कॉल्स बंदि थियल आहिनि, टेलीफोन जी लाइनूं कटियल आहिनि। उहो वॾो रीज़न आहे चुप रहण जो, न त हू अंदरि इंतिहा खां वधीक एक्टिव हूंदा हिन वक़्तु। जॾहिं घर घर में लाश थो निकिरे या घर घर में तकलीफ़ आहे त हू असां खां वधीक एक्टिव हूंदा। जेको माण्हू ज़ुल्म सहे बि थो उते, मुंहुं बि ॾिए थो, ऐं अॻियां जे लाइ वधण जो हुननि में जज़्बो ऐं जोश बि आहे। ओवैसी जो को मुतहरिक किरदारु नथो नज़र अचे कश्मीर हवाले सां। उहो हिकिड़ो प्रॉब्लमेटिक हिकिड़ो प्रॉब्लम थी वियो आहे, हिकिड़ो अहिड़ो माना मुल्क थी वियो आहे, या अहिड़ो हिकिड़ो ख़ितो थी वियो आहे जंहिं ते ॿ मुल्क विढ़नि पिया सिधा सिधा। त हाणे हू जेकॾहिं विच में कोई बि टपंदो त पहिरीं ॾाढी उनजी पटिजंदी त भई तूं केरु थींदो आहे विच में। इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि, ख़ासि तौर ते आलमी इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, उन्हनि विच में चाकरी करण जी कोशिश कई हुई पाक भारत जे हवाले सां। तव्हां सम्झो था त इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं जेके आहिनि उहे हींअर हिकु भेरो वरी चुप आहिनि? इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे बि हलाइण वारियूं आलमी क़ुवतूं ई आहिनि जिन खे फंडिंग थिए थी, जिन जा जेके आहिनि से डेज़िग्नेशंस सेट कया था वञनि, या जिन जा फ़ाइदा ऐं नुक़सान उतां ई था थियनि। आलमी क़ुवत जेका असां चऊं था उहा अहिड़ी क़ुवत था चऊं जीअं पाण शैतान खे ॾिठो कोन्हे। पाण जीअं शैतान चवंदा आहियूं भई शैतान दिलि में वसवसा थो विझे। आलमी क़ुवत जो चवण जो मक़सदु हो, कंहिं ज़माने में कंहिं सियासतदान तव्हांखे यादि हूंदो खलाई मख़लूक जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो हूंदो, त अहिड़े तरीक़े सां उहे आहिनि आलमी क़ुवतूं। असां शायदि आलमी क़ुवत चवण महिल असांखे नॉर्मल पर्सपेक्टिव हूंदो आहे त अमेरिका इसराइल न, पर इसराइल या अमेरिका उन में बि अहिड़ा माण्हू आहिनि जिन जे हथनि में धागा आहिनि। इंसानी हुकूक में कमु करण वारा तंज़ीमुनि में माण्हू आहिनि, उहे बि इंसान आहिनि। उन्हनि जो बि कमु इहो ई आहे त कंहिं मामले जो फेवर वठो, कंहिंखे डिसफेवर कयो, कंहिंखे छॾे ॾियो। उन्हनि जा बि धागा आहिनि, उहे बि हलनि था, साह जी नलकियूं उन्हनि जूं बि किथे फाथल आहिनि। उते चिथ ईंदी उते चुप, जिते उन्हनि खे आवाज़ खोलियो थो वञे उहो ॻाल्हाइनि था। अच्छा, आज़ाद कश्मीर हुजे या जम्मू कश्मीर हुजे,
इंडिया जो पासो रे ऑक्यूपाइड ऑक्यूपाइड बई ऑक्यूपाइड हाँ समझो तो उते हिन वक्त तालीम भी तबाह है, सेहत भी तबाह है, हर इदारो जो जिंदगी या जेके लागापियल इदारा आहिनि उहे सभु तबाह थियल आहिनि। इन सूरत हाल हिकिड़ो ज़ुल्म थो हले न उते, हिकिड़ो इंसानी हवाले सां उते लताड़ पई हले, जिते माण्हू खे इहा ख़बर कोन्हे त मां कलाक खां पोइ जीअरो रहंदुमि। हूअं त एज़ अ मुस्लिम त असांजो पंहिंजो बि ईमान इहो ई आहे, पर तशद्दुद जे हवाले सां था चऊं या हिकिड़े ज़ुल्म जे हवाले सां था चऊं त उतां जो तक़रीबन असांखे जेको हितां ॿुधण में आयो आहे, जेतिरी बि मीडिया हले थी, त हर घर जो मर्द हिकिड़ो जेको आहे सो उते शहीद थी चुको आहे। हर घर में जेको आहे सो ॿारनि खे उते वठी ऐं तशद्दुद कयो थो वञे या शहीद कयो थो वञे। अहिड़े मुआशिरे में अहिड़ी जॻह ते तव्हां उते तालीम जो नालो पोइ ईंदो, खुशहाली जो नालो पोइ ईंदो, खेती ॿाड़ी जो नालो पोइ ईंदो, पहिरीं ज़िंदगी, इंसानी सेहत, इंसानी ज़िंदगी जे बचण जा पहिरीं उपाउ कया वञनि, उते पहिरीं उहो इंतज़ाम कयो वञे। उन खां सवाइ त पोइ इहे सहूलियतूं आहिनि सभु ज़िंदगी गुज़ारण लाइ, तालीम आहे, तरक़ी आहे, पंहिंजो कल्टीवेशन आहे, ज़रात जो आहे, उहो सभु सहूलियतूं आहिनि। हुते इंसानी MNN TV MNN TV हिन वक्त MNN TV तव्हां नालो MNN TV कश्मीर जो ही मसलो पियो थो MNN TV इहो ई रीज़न हो MNN TV चाइना सां वास्ता अटे में ताक़त कोन्हे, उन घीअ में जेका वो ताक़त MNN TV आलमी ताक़तुनि कयो। हिन ॿिनि सालनि जे मुख़्तसर अरसे में वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान खान जनरल असेंबली में बि पंहिंजो सुठो हिकिड़ो मौक़िफ़ रखियो आहे कश्मीर जे हवाले सां। तव्हां सम्झो था त इन सां बि हिकिड़ो आलमी इदारनि ते हिकिड़ो सुठो असरु पवंदो, असांजी जेको केस जेको आहे मज़बूत आहे, सम्झो था? इमरान खान साहब जेको आहे सो तमामु ज़हीन ऐं तमामु हिकिड़ो दिलेर वज़ीर आज़म असांखे मिलियो आहे, पर उहो अंदाज़ो कयो त उहो हिन दौर जो वज़ीर आज़म उन भुट्टे खे शहीद थींदे ॾिठो आहे। उन वक़्तु उहो ॿार हूंदो 79 में, हुनजी एतिरी एज कोन हूंदी, उन शहीद थींदे ॾिठो आहे। ऐं असां सभिनी खे ख़बर आहे त उनजी शहादत जो रीज़न सिर्फ़ु जेको आहे सो बेबाकी हुई ऐं दिलेरी हुई। इमरान खान साहब बि ॻाल्हाए थो, पर ओतिरो ई लेवल ते ॻाल्हाईंदो जेसि ताईं हुनजा पंहिंजा संधा जेके आहिनि से टंगू ऐं ॿाहूं बचाए ॻाल्हाईंदो पंहिंजो। उन खां वधीक छा आहे त हिन वक़्तु मीडिया जे करे या माण्हुनि जी अवेयरनेस इंटरनेट जे करे एतिरी वधीक आहे त हिन महिल अमेरिका में, कैनेडा में, लंडन में जेको हिन वक़्तु थींदो हूंदो, असांखे हिकिड़े कलाक खां पोइ उहो ॾिसण लाइ तव्हांखे सभु शइ मिली वेंदी त ही वज़ीर आज़म तव्हांजो वेल अवेयर आहे, हुनखे ख़बर आहे ऐं हुनखे ॿुधाइण वारा सम्झाइण वारा लेवल में रखंदा ईंदा, हिकिड़े हद ताईं कंदा ईंदा। ठीकु आहे, पर तव्हांजी ॻाल्हि मां असां इहो बि अंदाज़ो लॻाए सघूं पिया, तव्हांजो चवण जो मक़सदु दॿे लफ़्ज़नि में या खुलियल लफ़्ज़नि में ईअं बि आहे त शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो उहो लीडर हो जंहिं पंहिंजी जान जी परवाह न कई। हाणे इमरान खान साहब हुजे या को बि लीडर हुजे या को बि वज़ीर आज़म हुजे, उहो पंहिंजी जान जी ज़रूर परवाह कंदो। मां नथो सम्झां त को बेबाक हूंदो हिन वक़्तु एतिरो। रोहित अहमद शेख साहब, तव्हां सम्झो था त कश्मीर जेको इशू आहे उहो अगरि चाहे जे, अगरि दिलि जी सचाइनि सां चाहे जे त आलमी इदारा हुजनि या पाकिस्तान ऐं भारत हुजनि, इहे हिकु टेबल ते वेही मसइले खे हल करे सघनि था। थी चुको हुजे आई, बिल्कुलु थी चुको हुजे। अहिड़ा इलाही मौक़ा आया, अहिड़ा वज़ीर आज़म बि असांजा आया आहिनि जिन जा हुनजा घरेलू तालुकात हुआ इंडिया वारनि सां। उनजो रीज़न ऐं उहो तव्हांखे एविडेंस मीडिया ते बि मिली चुकी आहे। उहे चाहिनि हा त इहे माना कोलेटरल बुनियादुनि ते पंहिंजे ख़ानदानी लेवल ते बि इहो मसइलो हल थी सघे पियो।
पर एक्चुअली वरी उन पॉइंट ते ईंदासीं त कुझु आलमी क़ुवतूं अहिड़ियूं आहिनि जेके नथियूं चाहिनि त दुनिया में एतिरो सुकून एतिरो आराम हुजे जंहिंखां पोइ हुननि जे लाइ मसइलो थी वञे ऐं तव्हां एतिरा ख़ुदि मुख़्तियार थी वञो पंहिंजनि वसाइल में। छाकाणि त पाकिस्तान हिकिड़ो अहिड़ो ख़ितो आहे, शुरू खां वठी अहिड़ो ख़ितो रहियो आहे जंहिं ते दुनिया जी हर नेमत अवेलेबल आहे। पाणी ॾिसो, मौसम ॾिसो, सर्दी ॾिसो, गर्मी ॾिसो, बहार ॾिसो, सभु शयूं जेके आहिनि तव्हांखे अवेलेबल आहिनि। उन हवाले सां तव्हांखे चयो वञे त तव्हां पाकिस्तान जे अहिड़े ख़िते ते वेठा आहियो जंहिं ते सभिनी जी नज़र आहे ऐं हिनखे एतिरो फलजंदो फुलजंदो ॾिसण जो मां नथो सम्झां त कंहिंमें उमेद हूंदी या उहो करणु चाहींदो। ऐं हिकिड़ो वाहिद इशू इहो कश्मीर आहे जंहिं ते असांजो झेड़ो जारी आहे। कश्मीर ठीक थी वेंदो, असां ठीक थी वेंदासीं। नवीन असांजे मान वारे महिमान सां ॻाल्हि जारी आहे। हिते वापस आते MNN TV दुनिया जे या असांखे जेके ॾुखियाइयूं आयूं आहिनि उन्हनि खे बख़ूबी तरीक़े सां असांजी पाक आर्मी असांजी हुकूमत वक़्त आर्मी MNN लाइन ऑफ TV कंट्रोल ते मुस्तक़िल MNN TV अच्छा MNN TV MNN TV अच्छा मां वरी हलाईंदुमि डेटा में याद रखी समझी न सही न बिल्कुल MNN TV भले कश्मीर का हटी वञो भले TV हटी चलो तालीम भी आए MNN TV तालीम आपको क्या MNN TV अच्छा हेडी निशान माजी बैठो है बाबू निशान हेडी जी ॻाल्हाइनि पिया MNN TV MNN TV MNN TV MNN TV MNN TV MNN TV असां घड़ी का प्रोग्राम में वापस तरीका चऊं था वीडियो ब्रेक खां पोइ जी शख्सियत वॾे मुश्किल सां असां कश्मीर ते ॻाल्हायोसीं। हाणे अचो त पाण मुल्की सियासत ते मुल्की हालातुनि ते थोरो ॻाल्हायूं शेख साहब सां। वॾे शेख साहब पाकिस्तान में हिन वक़्त असां एज कंपेयर पंजाब एज कंपेयर बलूचिस्तान या एज कंपेयर केपी सिंध जी तालीम खे अगरि ॾिसो उनजे रेट तालीमी जेको एजुकेशनल रेट है वो किथे है? तालीमी बुनियाद सां असांजो नंबर सभिनी खां आख़िरी आहे सिंध सूबे में। इहा तकलीफ़ दे जेका हिसां बयानु थींदो इहा तकलीफ़ दे सूरत हाल आहे ऐं शायदि उहो असां टीचिंग बिरादरी या एज़ अ पेरेंट त ॾाढी तकलीफ़ जी बुनियाद आहे इन शइ जो। पर आम जेको असांजो कामोरो आहे या असांजो आम सियासतदान आहे इन शइ खे सम्झनि कोन था त असांजे लाइ हिकिड़ो जेको मसइलो थी वियो आहे तालीम में ॿार खे अॻिते पहुचाए असां कंदासीं छा, माना तव्हांखे कहिड़ो लेवल खपे, कहिड़ी तालीम मिलंदी, छा मिलंदो, का ख़बर कान्हे। त असां वटि जेको आहे सो अॻिते हली उन तालीम जो बुनियाद एतिरो कमज़ोर आहे जो असां अॻिते वधी वञी सघूं ई कोन था सिंध सूबे में ख़ासि तौर सां। छाकाणि त सरकारी स्कूलनि जो मामिलो ख़तम थी चुको आहे, प्राइवेट स्कूलनि जी हणहणा लॻी पई आहे। प्राइवेट स्कूल तव्हांजा मज़हब खां परे आहिनि
ऐं इथिक्स खां परे आहिनि। माना जेको ॿार तव्हांजो तालीमी हवाले सां उनखे माना जेका हिकिड़ी तरबियत आहे ई कोन, सिर्फ़ु तालीम तालीम तालीम, उहो ॿार हिकिड़ो तोतो ठहंदो थो वञे, इंसानियत खां परे थींदो थो वञे। अच्छा, हिते तव्हां ॻाल्हि कई कामोरनि जी, ऐं हिन में एड कंदुसि कामोरनि सां गॾु सियासतदाननि बि त असांजा ॿेड़ो ॿोड़े रहिया आहिनि न तालीम जी। साईं, सियासतदाननि में मां तव्हांखे हिकिड़ो मामिलो हिकिड़ो शेयर कंदो हलां। तव्हांजो प्रोग्राम जेको आहे सो ऑनलाइन आहे ऐं जेको आहे सो सिधो सो हले पियो। त असांजो जेको हिन वक़्त ताईं जेको मूंखे जेको अंदाज़ो मूंखे एज़ अ पेरेंट जेको सम्झ में आयो मुंहिंजे अकुल ऐं शऊर जे ज़माने में, सरदार अली शाह साहब ठीक ठाक जेको आहे सो हिननि खे प्राइवेट स्कूल वारनि खे सिधी लाइन ते आणे छॾियो हो। छाकाणि मुंहिंजा ॿार मजबूरन असां प्राइमरी खां वठी हाणे पढ़ी निकिरी आया आहिनि, तक़रीबन इंटर में ॿार पहुची विया आहिनि, हिकिड़ो यूनिवर्सिटी में। पर मां जेको तालीम जो सिलसिलो प्राइवेट स्कूलनि जे करे असांखे सरदार शाह साहब सां मुलाक़ात जो 2-3 दफ़ा पेरेंट्स खे असांखे मौक़ो मिलियो। साईं जो मौक़िफ़ बिल्कुलु क्लियर हो त तालीम जी हद ताईं हुजे, बिज़नेस न ठहणु खपे। छाकाणि त हाणे बि मिनिस्टर आहिनि, पर हाणे ख़बर न आहे त कहिड़ी कुवत आहे, कहिड़ो मामिलो आहे, त हुननि जो इन पासे ध्यानु न आहे त तव्हांजो प्राइवेट वारो जेको इदारो आहे उन में उहा क्वालिटी नथी मिले ॿार खे। हाँ, अंग्रेज़ी ॻाल्हाइण जो तोतो ठही थो वञे, पर जेकर तव्हां ॾिसो न त उन में का अहिड़ी उनजी जेका ग्रूमिंग जेका थिए या अहिड़ो को मामिलो उनजो अहिड़ो हले त भई तव्हां ॿार खां को क्वेश्चन कयो, बिलफर्ज़ इंग्लिश त ॻाल्हाए वेंदो, पर इंग्लिश सां गॾु उनखे उहा टेंसिस जी ख़बर कोन हूंदी, इंग्लिश जा टेंसिस उनखे न ईंदा हूंदा। इहे पाण नाला खणी तमगा त ॾेई था छॾियूं वज़ीरनि मुशीरनि खे, सरदार शाह जी था ॻाल्हि कयो पिया, छो सरदार शाह हिकु सुठो सुलझल पढ़ियल लिखियल मिनिस्टर आयो एजुकेशन जो, पर उन सिंधी ॿोली खे छो इम्प्लीमेंट कोन कराए सघियो स्कूलनि में, छो ज़रूरी न सम्झई, छो इन जे पोइ बिहाइंड द कर्टन के छा को ॻाढ़ा हथ जो ही कुझु न करे सघे? मां तव्हांखे माना मुस्तनद तरीक़े सां हिकिड़ो ॻाल्हि ॿुधायां त साईं सरदार अली शाह साहब जे ज़माने में मां हिकिड़ो आम सरकारी मुलाज़िम आहियां, मुंहिंजो को कंहिं सियासत सां इन हद ताईं कोन्हे, पर हिकिड़ी शख़्सियत जे हवाले सां या हिकिड़ी महिनत जे हवाले सां मां तव्हांखे ॿुधायां। शायदि सरदार अली शाह साहब खे मां यादि बि न हुजां हींअर त कहिड़ो पेरेंट हो या केरु हुन सां मिलियो हो, पर उन ज़माने में प्राइवेट इंस्टीट्यूशन्स जी डायरेक्टरेट मां मैडम रफ़िया मल्ला रजिस्ट्रार हुई, असांखे उहा शेयर कंदी हुई बाक़ाइदा, छो जो असांजी हिकिड़ी रजिस्टर्ड तंज़ीम हुई पेरेंट्स जी, ऑल सिंध पेरेंट्स एसोसिएशन, असां सां उहे लेटर्स शेयर थींदा हुआ। कराची जे मुख़्तलिफ़ एरियाज़ में उहे लेटर्स विया आहिनि त तव्हां पंहिंजे प्राइवेट इदारे में जेका आहे असां सिंधी पढ़ायो, न सिर्फ़ु कराची पर हैदराबाद में बि उहे मामलात रहिया। हा साईं, बिल्कुलु शुरू थी, ऐं मुंहिंजो जेको ॿार जिते पढ़ंदो उते वाहिद पेरेंट मां हूंदो हुउमि जेको इन इदारे जो जेको आहे सो पाइनियर उन में ईअं हो त उन जी चेन हुई। शायदि इन शइ खां हिन ॻाल्हि खां अवेयर न आहियूं, मुंहिंजो ख़्यालु आहे माज़रत सां, कराची में थी सघे थो, तव्हांजी ॻाल्हि खे असां बिल्कुलु सेकेंड करियूं था, ज़रूर कुझु स्कूलनि में पढ़ायो वञे, हैदराबाद जे स्कूलनि त ठुक जवाबु ॾिनो ऐं हाणे जवाबु ॾेई बंदि बि करे चुका हुजनि त थी सघे थो। उन वक़्तु हुननि सिंधी सब्जेक्ट शुरू कयो, सिंधी जा हिकिड़े जेके टीचर्स आहिनि उहे हुननि रखिया, उन खां पोइ उन जो सिर्फ़ु ज़ुल्म उन्हनि इहो कयो, जेका हाणे उहा शइ वधी वई हूंदी, ज़ुल्म इहो कयूं त उनखे इम्तिहान जी शिकिल ते न खणी आया। इम्तिहान उन सब्जेक्ट जो वरितो वञे हा त ॿार तव्हांजो सीरियस हुजे हा सिंधी सब्जेक्ट ते, ऐं पेरेंट्स हिते एहतिजाज कयो त असांजो ॿार उर्दू ॻाल्हाइण वारो सिंधी छो पढ़ंदो। Being an educationalist man, being a citizen जे एक समाज सुधारक जी, तव्हां पंहिंजे सूबे जी सिहत खे कीअं ॾिसो? सिहत हाणे जेको असां ॿुधूं था कुझु टाइम खां, माना कुझु महीननि खां, साल त कोन थियो आहे हिन शइ खे, पर कुझु महीननि खां जेको असां ॿुधूं पिया त कुझु अस्पतालूं वॾियूं जेके अस्पतालूं आहिनि उहे बहितर थियूं आहिनि ऐं उन जा हालात सुठा थिया आहिनि। अलाह साईं असांखे पनाह ॾे, पुलिस खां, अस्पताल खां ऐं डॉक्टरनि ॾे वञण जो जेको आहे सो घटि मौक़ो मिलियो आहे, पर मां जेको ॿुधो आहे त तमामु सुठो थी वियो आहे। सिहत जो ओवरऑल बि पंहिंजे शहरनि में त ठीकु हूंदो, जेकॾहिं वॾी अस्पतालूं था चऊं, शहरनि में त ठीकु हूंदी, पर ॻोठनि में अञा त उहा कंडीशन आहे। बेसिक हेल्थ यूनिट्स इन्हनि प्राइवेटाइज़ हिकिड़ी NGO आहे, प्राइवेट कंपनी आहे, उन्हनि जे हवाले कयो आहे, उहो कोलेबरेशन थियल आहे, त शायदि कुझु बहितरी हुजे, कुझु नौकरियुनि में बहितरी आई हुजे। पर हिकिड़ी ॻाल्हि थी आहे त हिन वक़्तु इहा शइ मूंखे 2 महीना पहिरीं हिकिड़े दोस्त ॿुधायो चैलेंज सां, त इन प्राइवेट NGO जे पार्टनरशिप जे करे गवर्नमेंट जा जेके डॉक्टर्स आहिनि या जेको आम MBBS आहे, हिन वक़्तु हर MBBS मां निकिरण वारो माण्हू हिन महिल नौकरी ते आहे।
हिन वक़्तु तव्हांखे बेरोज़गारी न मिलंदी डॉक्टरनि जी, पर छाकाणि त उहो तालीमी निज़ाम असांजो ऐं तालीम जा ऐं प्रैक्टिकल जा जेके सहूलियतूं आहिनि उहे वांझियल, इन करे थी सघे थो एतिरा क़ाबिल डॉक्टर न हुजनि। जेके MBBS करे अचनि पिया उन्हनि खे नौकरियूं बि आहिनि, असां वटि स्ट्रक्चर बि ॾाढा सुहिणा सुहिणा ठही विया आहिनि, सिविल अस्पताल जी हालत ॾिसो त बिल्कुलु ईअं थो लॻे बहितर थी वई ॿाहिरि जी बहितर कयूं अथनि, पर हुते सरकारी अस्पतालुनि में हिकिड़ो अलमियो इहो आहे त असां जेको अस्पताल में आम मरीज़ अचे थो उहो हिकिड़ो ग़रीब तबिके सां तालुक़ु रखे थो, हुते त हिकिड़ी गोरी पैसनि सां थी वठणी पवे। इहा ॻाल्हि कल्ह टियों ॾींहुं हिकिड़ो दोस्त ॿुधाए पियो त असां उहो थोरो हुन में सोशल वर्क में आहे, त उन चयो असां सिविल अस्पताल जो चक्कर हयूं त उते हिकिड़ी का माई ॿाहिरि वेठी हुई, उनजो मुड़ुसु तमामु बीमार कंडीशन में हुयो ऐं अंदरि जॾहिं डॉक्टर सां उते मिलण वियो, हे विया समाज सुधारक जे हवाले सां, त अंदरि वञी डॉक्टर खे चयूं त हुन पहिरीं दफ़ा न कई त न असां वटि जेको आहे अहिड़ो को मामिलो कोन्हे। उन खां पोइ हू उन पोड़ी खे वठी विया आहिनि उन डॉक्टर वटि, उन डॉक्टर सां साम्हूं जॾहिं हुनखे चयो अथऊं त डॉक्टर शर्मिंदो थियो, डॉक्टर हुनखे पोड़ी खे चयो त तुंहिंजो मुड़ुसु बीमार आहे, हुनखे शाम जो मुंहिंजी क्लिनिक ते वठी अच, हिते टाइम कोन्हे। ऐं बाक़ी तव्हांजी ॻाल्हि सही आहे त हिकिड़ी हिकिड़ी गोरी लाइ हुनखे पर्ची ॾिनी थी वञे। हाणे इहे सिस्टम्स असांजा पंहिंजा आहिनि, इहो अंदरि जेको माण्हू ज़मीर आहे पंहिंजो, डॉक्टर्स बि ज़ाहिर इंसान आहिनि, उन्हनि सां पेट लॻल आहे, लालच लॻल आहे, बीमारी लॻल आहे, पंहिंजो सिहत लॻल आहे, पंहिंजा घर बंगला गाॾियूं लॻल आहिनि, इहा शइ जेसिताईं आम माण्हू ठीकु न थींदो उनखे गवर्नमेंट कुझु नथी करे सघे। अगर कारकर्दगी जी ॻाल्हि कयूं, वफ़ाक़ी हुकूमत खे तव्हां कीअं ॾिसो, सिंध हुकूमत खे कीअं ॾिसो? वफ़ाक़ी हुकूमत सां तालुक़ु असांजो हाणे नओं थियो आहे, पर मुंहिंजो 26 सालनि जो तजुर्बो मुंहिंजे हिन डिपार्टमेंट में थी वियो आहे ऐं मुंहिंजी 93 में मुंहिंजी यूनिवर्सिटी जी ग्रेजुएशन थियल आहे। उन खां पोइ मुस्तक़िल असां जेके आहिनि से हुन मां शऊर वारे कंडीशन में हलूं पिया, छो जो पढ़ाई में त असांजो वरी ध्यानु बि कोन हूंदो, पर उन सां उन जे हवाले सां तव्हां ॾिसो त वफ़ाक़ी हुकूमत हिकु अहिड़ी हुकूमत हिते अॼुकल्ह जे दौर में हले पई, उन जे करे असांजे सिंध सूबो भले जो उन्हनि खां अलॻि आहे, भले जो उन्हनि खां हटियल आहे, माना उनजे डायरेक्ट उनजे दाबे में नथो अचे या उनजा ऑर्डर्स नथो वठे, पर असरु आहे। उनजो रीज़न इहो आहे त रिश्वत घटि थी चुकी आहे असांजे इदारनि मां, सियासत ऐं जेके चओ तव्हां सिफ़ारिश जो कल्चर घटि थी चुको आहे। तव्हांजा हाणे वारा जेके टीचर्स जूं 37,000 नौकरियूं IBS सखर खे ॾियण जो जेको हिकिड़ो मिसाल क़ाइमु थियो आहे, उहो मुंहिंजो ख़्याल आहे त हिन वफ़ाक़ी हुकूमत जी चङाई जे करे आहे, पर वफ़ाक़ी हुकूमत में माण्हू हिकिड़ो वज़ीर आज़म, बाक़ी त हुनजी टीम उन्हनि हुकूमतुनि मां आहे सभिनी मां, तंहिंजे करे हिकिड़ो माण्हू नथो कुझु करे सघे। सुठी ॻाल्हि कई आहे त वफ़ाक़ी हुकूमत सुठो कमु करे पई थी, तव्हां हुनखे एप्रिशिएट कयो आहे, पर हीअ जेका टंग छिक लॻी पई आहे वज़ीर आज़म लेवल जो माण्हू हुजे या वज़ीर आला सिंध लेवल जो माण्हू हुजे, ॿई हिक ॿिए खे मञण खां इनकार कनि, इहो तासुर कहिड़ो पियो वञे? इहे मामला बि हिकिड़ी सियासत ई आहे। जेकॾहिं तव्हांखे पंहिंजो ॾिसो न, हाणे बल्दियाती इलेक्शन्स अॻियां आहिनि, अॻियां नेशनल असेंबली ऐं प्रोविंशियल असेंबली जूं जेके वॾियूं इलेक्शन्स बि तव्हांजे मथां आहिनि। जेकॾहिं इहे पाण में मिली वञनि, मर्ज थी वञनि, पाण में ठही वञनि, त पोइ इहे ख़ानदान अलॻि अलॻि किथे रहंदा, उन्हनि जा नाला किथे रहंदा, उन्हनि खे कोई पुछण वारो कोन हूंदो। इन हवाले सां जेकॾहिं तव्हांखे चयो थो वञे त भई तव्हां अलॻि सां जेकॾहिं को आइडेंटिटी ठाहियो, पोइ आइडेंटिटी ठाहिण लाइ इहो इख़्तिलाफ़ ज़रूरी आहे। मुंहिंजी नज़र में उहो इख़्तिलाफ़ हिकिड़ो छा चइबी आहे, हिकिड़ी हथ ठोकियो आहे, ॿियो कुझु बि न आहे, हुजणु न खपे। पाकिस्तान पीपल्स पार्टी लॻी तो 13 साल हुकमरानी कई आहे, वफ़ाक़ बि उन्हनि वटि हुयो, सिंध में उन्हनि वटि आहे, हींअर बि PTI खे आए 2 साल थिया आहिनि, पर इमरान खान साहब सरकार में अचण खां पहिरीं ऐं उन दौरान बि हिकिड़ो ऐलान कयो, नारो हुयो त असां नयो पाकिस्तान ईंदासीं। हाणे PDM नाले सां हिकिड़ो इतिहाद थियो आहे पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जे नाले सां, जंहिंमें पाकिस्तान जूं सभु इख़्तिलाफ़ वारियूं जमायतूं गॾु थियूं आहिनि। हुननि घुर इहा कई आहे त जेका 2 सालनि में नयो पाकिस्तान न थी सघियो, 13 सालनि में हुकूमत आई मीन पीपल्स पार्टी छा ॾिनो सिंध खे, या 3 सालनि वारी हुकूमत मां हेॾी वॾी डिमांड कनि पिया त नयो पाकिस्तान न ठाहे सघनि, त नयो पाकिस्तान कहिड़ी भला आहे, छा आहे? साईं, नओं पाकिस्तान इहो ई आहे त मां तव्हांखे ॿुधायो त रिश्वत में घटिताई अची वई आहे, तव्हांजी सिहत जा मामला कुझु बहितर थिया आहिनि, कुझु जेके आहिनि से तालीम जा मामला कुझु बहितर थिया आहिनि, असांजे हिसाब सां त ख़राब थिया आहिनि। तालीम जी कंडीशन इहा आहे त असांजी प्रियोरिटी न रही आहे तालीम, असांजी वज़ीर आला मुराद अली शाह छा थो चए, पर एक्चुअली जेको ॾिठो वेंदो वञे त पंहिंजो असांजा जेके लाड़ा आहिनि पंहिंजे तालीम जे हवाले सां,
या सिहत जे हवाले सां उहे कमज़ोर आहिनि। असांजी गिरफ़ कमज़ोर थी वई आहे इदारनि ते। इदारा जेके आहिनि से ख़ुदि मुख़्तियार हुजण जे बावजूदु ख़ुदसर थी विया आहिनि, जेके तव्हांखे कंहिंखे ॿुधण खां वांझियल आहिनि हर ॻाल्हि खां। माना तव्हां सम्झो न त जेको पासो हुननि खे ॾिसणु खपे, जंहिं तरीक़े सां हुननि खे डिलीवर करणु खपे, उहा डिलीवरेंस नथी थिए। उहो हिननि खे फेवर ईअं थो मिले त प्राइम मिनिस्टर पोर्टल ठहियल आहे असांजे मोबाइल एप्लीकेशन्स ते, जंहिंजे करे हितां जा सिंध जे इदारनि जूं बि जेके शिकायतूं आहिनि उहे प्राइम मिनिस्टर पोर्टल ते पहुचनि थियूं, ऐं उतां खां उन्हनि जी जेका पहुचे थी हुनजी जेका सम्झो त अप्रोच जेका आहे सा चीफ सेक्रेटरी सिंध ताईं थी पहुचे, चीफ सेक्रेटरी सिंध खां पोइ इन इदारे जे उन ताईं हेड ताईं थी पहुचे। उहो रीज़न आहे तव्हांजे क्लैश खे वधाइण जो, छाकाणि त फेडरल में शिकायत पहुचण खां पोइ हू तव्हां खां चीफ सेक्रेटरी खां वठनि था उनजी इजाज़त बाबति छा थियो, कीअं थियो, कॾहिं थींदो में हू पाण में जेके आहिनि हर वक़्तु अटकिया पिया आहिनि। वज़ीर आला खे बि मुंहिंजो ख़्यालु आहे इंजीनियर आहे, मुराद अली शाह साहब पढ़ियल लिखियल माण्हू आहे, ऐं मुंहिंजी हिकिड़ो दफ़ो असांजी NED यूनिवर्सिटी में असां हिकिड़े फंक्शन में गॾु हुआसीं, पाकिस्तान इंजीनियरिंग काउंसिल जो फंक्शन हो, ऐं तमामु सुठी पर्सनैलिटी वारो माण्हू आहे, पर उहो मजबूर आहे, पोयां हिकिड़ी पूरी पॉलिटिकल पार्टी हुनजे कढ आहे, उहो अलॻि सां कोई फ़ैसिलो नथो करे सघे, इन करे हुनजा जहिड़ा पाण में हलनि था। रोहित साहब, 12-13 जमायतूं PTM जे छतरी हेठां हिकु इतिहाद में गॾिजियूं आहिनि। हिकिड़ी PTI खे, हिकिड़े इमरान ख़ान खे वफ़ाक़ी हुकूमत खे हटाइण लाइ। तव्हां सम्झो था PTM जेको आहे पंहिंजे मुतालबनि मञाइण में कामयाब थी सघंदी? PTM भले केतिरी बि कोशिशि करे त हाणे ॾिठो त हिननि जो जेको वरी हाणे 26 मार्च ते खणी हलिया विया आहिनि लॉन्ग मार्च, अॻिते ख़बर कोन्हे त छा थींदो। एक्चुअली इहे शयूं हलंदी थियूं अचनि। हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे हिन वक़्तु, मुंहिंजी जेका सम्झ जे मुताबिक़ हिकिड़ी ॻाल्हि सम्झण जी आहे त जेकॾहिं इमरान ख़ान न त पोइ केरु, जेकॾहिं इहा कंहिं दोस्तनि खे ॾुखी मथां ॻाल्हि लॻे त भई जेकॾहिं ईअं सोचनि छो नथा, या असां सोचूं था त छो था सोचूं, ही वज़ीर आज़म न त पोइ केरु, साॻो चहिरा ईंदा, साॻा ख़ानदान ईंदा, साॻा माण्हू तव्हां वटि वापसि अची वेंदा, साॻो चरखो फिरी ईंदो, व्हील जो साॻो साइड हलंदो, या रील जो साॻो साइड हलंदो। मक़सदु चवण जो त जेकॾहिं इहा हिकिड़ी सियासत जेकॾहिं तव्हां सम्झो, हुननि खे पाण खे ज़िंदा रखण जो हिकिड़ो तरीक़ो सम्झो त थी सघे थो, पर हिन वक़्तु मुंहिंजी नज़र में काई प्रियोरिटी कोन्हे त वज़ीर आज़म 5 सालनि खां पहिरीं को मटिजण वारो आहे। पाकिस्तान जी खुशकिस्मती चऊं या बदकिस्मती चऊं, पाकिस्तान घुमी फिरी इहे साॻिया ख़ानदान आहिनि, 2-4-8 जेके ख़ानदान आहिनि जेके सियासत कनि था, जेके हुक्मरानी कनि था। तव्हां सम्झो था त इमरान ख़ान हुकूमत वई त पोइ ही पाकिस्तान जी क़िस्मत जो फ़ैसिलो करण लाइ को नयो चहिरो ईंदो या वरी साॻिया ई माण्हू ईंदा? मूंखे त लॻे थो साॻिया ई माण्हू ईंदा, छाकाणि त इहे कॾहिं बि न चाहींदा त इमरान ख़ान वांगुरु को नओं चहिरो अचे। न ई को हिन वक़्तु को 22 सालनि खां कोई का पार्टी स्ट्राइव करे पई या कोशिशि करे पई अचण लाइ। मुंहिंजो अंदाज़ो आहे त हिननि साॻियनि माण्हुनि जो अचण जो बुनियादु ठही सघे थो, पर हाणे मूंखे लॻे थो त आलमी क़ुवतूं या असांजी इस्टेब्लिशमेंट बि न चाहींदी इहे ई चहिरा अचनि, जंहिंजे करे मुंहिंजी पंहिंजी सम्झ मुताबिक़ ही 5 साल बि पूरा कंदा ऐं थी सघे थो अॻिला 5 साल बि हिननि खे मिलनि। रोहिल शेख साहब, पाण रिसेंट जी न सके पाकिस्तान में पर हैदराबाद जी ॻाल्हि करियूं। कासिमाबाद में हिकिड़ो MPA आहे, उन्ही जो ई भाउ चेयरमैन बि रहियो। हुन कासिमाबाद खे छा कयो? कासिमाबाद जी का तरक़ी कई? कासिमाबाद काफ़ी टाइम खां जेको आहे सो तरक़ी करे पियो, सुठा आउटलेट्स खुली विया आहिनि, रोड रस्ता सुठा आहिनि। इलावा जेकॾहिं तव्हां ॾिसो त उते तव्हांजूं सहूलियतूं, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेॾी महिल तव्हांजो मुंहिंजी रिहाइश पहिरीं हीराबाद में हूंदी ऐं उन खां पहिरीं असां दादू में हूंदा हुआसीं, उन खां पहिरीं मुंहिंजो तालुक़ु रोड़ी सां आहे, त असां जॾहिं खां 80 जे ॾहाके खां वठी हिते हैदराबाद में आया आहियूं त तॾहिं खां वठी हिन पूरो नओं शहर आबाद थी वियो कासिमाबाद। इहे करण वारा बि इहे ई हुकूमती नुमाइंदा आहिनि या इहे ई क़ुवतूं आहिनि जेके हाणे असां वटि हिकिड़ी हुकूमती धारे में शामिल आहिनि, पर ओॾो ख़्यालु कोन्हे जेको तव्हांजो सवाल जंहिं शइ सां रिलेट थो करे, ओॾो ख़्यालु न आहे जेको तरक़ी याफ़्ता आहियूं असां पाण, अञा तरक़ी थी न चुकी आहे, तरक़ी पज़ीर थी न आहियूं, तरक़ी पज़ीर आहियूं, तरक़ी याफ़्ता न आहियूं, पाण तरक़ी पज़ीर आहियूं। कासिमाबाद वधे पियो, ठीकु थिए पियो, सफ़ाई जो बि मां ॾिसंदो आहियां, सुबुह जो ऑफिस निकिरंदा आहियूं त सफ़ाई वफ़ाई बि कंदा आहिनि, गाॾियूं बि अचनि थियूं, पर इहो कुझु अरसो माना अॻियां बल्दियाती इलेक्शन मुंहिंजी जेका सम्झ कमु थी करे त अॻियां बल्दियाती इलेक्शन्स आहिनि त ही कोशिशि करे थी पीपल्स पार्टी त उन्हनि जा जेके आहिनि माण्हू या उन्हनि जा ई काउंसलर या उन्हनि जी पार्टी खे अॻियां आणनि, उन सिलसिले में थी सघे थो, पर इहे जेकॾहिं कोशिशि टोटल 5 सालनि ताईं उनजी जारी सारी रहे त मुंहिंजो ख़्यालु आहे त कासिमाबाद अञा वधीक चमकी वञे जेतिरो हींअर आहे।
रोहिल अहमद शेख साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजे स्टूडियो में आयो, तव्हां सां ॻाल्हि ॿोल थी कश्मीर डे जे हवाले सां, पाकिस्तान जी सूरत हाल ते, पाकिस्तान जी सियासत जे हवाले सां, सिंध जी तालीम जे हवाले सां। आख़िर में तव्हां खां चाहींदुसि त तव्हां असांजे महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी जे लाइ असांखे राय ॾियो ऐं को पैगाम ॾियणु चाहियो। तव्हांजी तमामु घणी महिरबानी। अॼु मुंहिंजो पहिरियों एक्सपीरियंस हो। मां हूअं त पंहिंजो तालीम सां गॾु सोशल एक्टिविटीज़ में बि मां एक्टिव रहियो आहियां ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ चैनल्स ते अचणु वञणु थींदो आहे, पर तव्हां सां हिते अची तव्हांजो माहौल ॾिसी या सोच ऐं सम्झ जा जेके दर्जा ॾिसी अलाह साईं तव्हांखे अञा तरक़ी ॾे। सुठी ॻाल्हि आहे, ख़ुशी थी तमामु। पहिरियों दफ़ो तव्हां सां मुलाक़ात थी आहे, अॻिते बि अलाह कंदो त इनशाला तालुक़ ऐं वास्तो रहंदो। त मक़सदु आहे त तव्हांजे लाइ हिकिड़ो शुरूआती हिकिड़ो दौर आहे ऐं अलाह कंदो त इनशाला ॾींहं राति करे तरक़ी कंदा तव्हां। अलाह साईं बहितर कंदो साईं। तव्हांजी महिरबानी सॾण जी ऐं तव्हांजी वॾी महिरबानी यादि करण जी। वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हुआ अॼु जी शख़्सियत, अॼु जी महिमान असांजे भलीकार प्रोग्राम में रोहिल अहमद शेख साहब, पाण प्रिंसिपल आहिनि, असांखे टाइम ॾिना आहिनि। नेक्स्ट ॿी शख़्सियत जे लाइ ॾिसंदा रहो महबूब न्यूज़ नेटवर्क टीवी। वरी हाज़िर थींदासीं भलीकार प्रोग्राम में। महिरबानी। अलाही